अमेरिका में गिरफ़्तार पाकिस्तानी शहरी आसिफ मर्चेंट के हवाले से हिन वक्त ताईं का अगभराई न थी आहे ऐं उन सिलसिले में अमरीकी हुकूमत तरफ़ां का ॼाण फराहम नाहे कई वई। पाकिस्तान अमरीका तरफ़ां ॼाण फराहम करण जो मुंतज़िर आहे। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त बांग्लादेश जे माण्हुनि में पंहिंजा मसइला हल करण जी सलाहियत मौजूदु आहे। पाकिस्तान खे विच ओभर में ठहंदड़ सूरतहाल ते ॻणती आहे। इसराइल तरफ़ां ग़ज़ा में निमाज़ियुनि ते हमिलो मुज़म्मत जोॻो आहे। हमला जिनीवा समेत गॾियल क़ौमुनि जे क़ानूननि जी भञकड़ी आहे। ईरान खे पंहिंजो दिफ़ा करण जो भरपूर हक़ हासिल आहे। इसराइल जो एहतिसाब थियणु घुरिजे। भारत कश्मीर में जंगी ॾोहनि में मुलविस आहे। लाहौर हाईकोर्ट सॼे मुल्क में इंटरनेट जी बंदिश ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत जे वकील खे लाॻापियल अथॉरिटीज़ खां हिदायतूं वठी पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस शकील अहमद दरख़्वास्त ते ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं इंटरनेट जी बंदिश ऐं तातुल खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो हो। दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत PTA समेत ॿियनि खे धुर बणाए वियो। इंटरनेट जी बंदिश ऐं फायरवॉल लॻाइण ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में बि दरख़्वास्त दाख़िल कई वई। सीनियर सहाफ़ी हामिद मीर तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में काबीना इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं घरू सेक्रेटरी समेत PTA इंसानी हक़नि वारी वज़ारत खे धुर बणाए वियो। ख़ैबर पख्तूनख्वा में मंकी पॉक्स जा वधीक ॿ केस ज़ाहिर। सॼे मुल्क में हिन वक़्त ताईं मुतासिर माण्हुनि जो अंक 3 थी वियो। KPJ सिहत वारी वज़ारत मूजिबि ॿिनि मरीज़नि में मंकी पॉक्स जी तस्दीक़ थी आहे। 3 मरीज़ जा नमूना इस्लामाबाद जे नेशनल हेल्थ इंस्टीट्यूट खे तस्दीक़ लाइ उमाणिया विया आहिनि। 3 मरीज़नि खे क्वारंटाइन में रखियो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि IT शोबे ऐं यूनिवर्सिटीज़ जो इजलास। 10 सरकारी यूनिवर्सिटीज़ खे 1000 गूगल करियर सर्टिफिकेट स्कॉलरशिप ॾियण वारे मुआहदे ते सहियूं कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त 1000 स्कॉलरशिप जो 50% लेडी टीचर्स खे ॾिनो वेंदो। टेक्नोलॉजी अख़्तियार करण सां बेरोज़गारीअ जो मसइलो हल थी सघे थो। अॼु सिंध जा नौजवान इंटरनेट ते वेही डॉलर कमाए रहिया आहिनि। सिंध हाई कोर्ट कलेक्टर जे बिजली बिलनि में म्यूनिसिपल टैक्स जी ओगाड़ी वारे केस में मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। धुरियुनि खां 27 अगस्त ताईं जवाब तलब। दरख़्वास्त में वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतुनि मेयर ऐं कलेक्टर जे CEO खे धुर बणाए वियो। दरख़्वास्त में मेयर पारां वसूल कयल म्यूनिसिपल टैक्स खे गैर क़ानूनी करार ॾियण समेत मेयर ऐं कलेक्टर के विच में मुआहिदो कलदम करार ॾियण जी इस्तदा। मीरपुर मातले जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी क़त्ल केस में शहीद जी अमड़ खे तहफ़ुज़ फरहम करण वारी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। ट्रायल कोर्ट जी रिपोर्ट अदालत में पेश कई वई। SSP घोटकी अदालत में पेश थी उबूरी चालान जमा करायो। वकील सलाहुद्दीन पवन मूजिब सिक्योरिटी ख़दशनि बावजूद मक़तूल जे वारसनि ऐं वकीलुनि खे सिक्योरिटी फराहम न कई वई। शहीद जे वारसनि ऐं वकीलनि खे सिक्योरिटी फराहम न कई त केस मुंतक़िल करण जी दरख़्वास्त कंदासीं। दरख़्वास्त ते ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी। कराची जे साइट एरिया में प्लास्टिक जो सामान ठाहींदड़ फैक्ट्री में लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। फायर ब्रिगेड अख़्तियारनि मूजिबि 3.5 कलाकनि जी कोशिशुनि खां पोइ बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। मजमूई तौर 6 फायर टेंडर्स, 2 ब्राउज़र ऐं 1 स्नार्कर ऑपरेशन में हिसो वरितो। फायर ब्रिगेड तरफ़ां बाहि ते वधीक फैलिजण खां रोकियो वियो। बाहि लॻण सबबि फैक्ट्री में रखियल सामान सड़ी वियो। दूंहें सबबि मुतासिर हिक शख़्स खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। स्पेशल प्रोटेक्शन यूनिट सिंध पुलिस मां बरतरफ़ीअ ख़िलाफ़ एक्स आर्मी अहलकारनि जो कराची में प्रेस क्लब खां सिंध असेंबली ॾांहुं एहतजाजी मार्च जी कोशिश। मुज़ाहिरीन खे पुलिस रोके वरितो। पुलिस सां चकरियूं। CPEC स्पेशल प्रोटेक्शन यूनिट में भर्ती 1552 अॻूणा फ़ौजी अहलकारनि खे बहाल करे पको करण जो हुकुम। सिंध जे कादी वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में बजणा फौत थी विया। लाड़कान में बरसात दौरान करंट लॻण सबबि नींगर हयाती विञाए वेठो। कुबे सईद खान में स्कूल जी भिति किरण सबबि नौजवान दॿिजी फौत थी वियो। मौसमियात खाते सुभाणे आचर ते कराची में तूफ़ानी बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिबि सुभाणे खां कराची शहर में चौमासी जूं हवाऊं दाख़िल थींदियूं। बरसात सबबि शहरी ॿोॾि जो ख़तरो आहे।
सिंध रेंजर्स ऐं पुलिस जो फौरन ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो सिलसिलो जारी। सिंध रेंजर्स ऐं ज़िले ईस्ट पुलिस जी इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े सोहरा पोर्ट में गॾियल कार्रवाई। धाड़नी ऐं स्ट्रीट क्राइम जी वारदातुनि में मुलवस 4 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि में असद खान, मोहम्मद यूसुफ, गज़नफर उर्फ अज़मी ऐं उसामा सुल्तान रज़ीक शामिल। जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं धमाकेदार मादो बरामद कयो वियो। ऐं राग जे बेताज बादशाह उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी अॼु 27वीं वरसी मल्हाई पई वञे। नुसरत फ़तेह अली ख़ान आरपाणा कलाम, गीत, गज़ल ऐं कवाली ॻाए दुनिया खे पंहिंजो मदह बणायो।